Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो सेठ धनु आवा के मुबारक हुजे बल्कि लख लख मुबारक हुजन छो मुखे पुट जावा छा मुखे पुट जाया मुखे खबर कर मुखा वो खतरन के खबर पजी वई तो मुजो मतलब आ पुलिस के खबर पजी वई बिल्कुल बिल्कुल सब खबर आ पुलिस के छातो ते अंदर बाहर कहीं जो आए कैसा चक्कर सब खबर आए पुलिस के मिस्टर धनु तो भी तो के पुट नाए जाओ ओ पक्का मुजी ज़ाल के पुट जाया हुंदो बिल्कुल ना त पोए दिए जाई हुंदी न अहिड़ी भी का गाल ना है त पोए छा जाओ आहे तो के ऐ तुझे सभिनी ज़ालुनि के को भी बाहर नाए जाओ त पोए ने बागा मुबारक शादी ॾिनी अथई इहा त मुखां भी गाली विसरी वई छा कयो सेठ धनु साहब पीरी आहे पीरी तो भी अजायो एतिरा सवाल पुछिया आहिनि जो सभा सां काहे छॾियो थी ठीक आ थोरो शर्ती भी वठ ऐं याद भी करे वठ दिमाग़ी कम कोन थो करे दिमाग़ भी वीचारो छाते कम करे न सिगरेट आ न बीड़ी आ न चांहि आ न थधो आ न गरम आ हाँ याद अची वियो ज़ील थी वियो ज़ील थी वियो ने बागा चमी छा तो मुंहिंजो मतिलब त डील थी वई हुकूमत ऐं करोड़ रुपयनि जे चोरनि जी डील थी वई आहे मां तो वारी ॻाल्हि सम्झी न सघियो हवालीअ सां सरकार जी डील थी वई आहे हवाली उहे सभु पैसा सरकार खे वापसि कंदो ऐं सरकार हवाली खे छॾे ॾींदी हवाली कॾहिं ॻोठ ईंदो बस जल्दी अची वेंदो जल्दी वाह 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 जी ख़ुशख़बरी ॿुधाई अथई हाणे त तोखे चांहि पीआरणी पवंदी ये बात भींड थी रे ओ मुझाला सही मुझे जान बचा मिस्टर गुलू अंदर जा खोटा तो कितनी हिम्मत दी असांजे आस्थाने अचण ते ओ न भाऊ न अल्लाह के मंजो मुखे न खाइजो मां हराम आया तहां इते बीहो मां हवालीअ खे वठी थो अचां उन जो गोश्त हिलाल अथव हाँ वो थुलो मतारो आ उन जो गोश्त भी घणो आ मुखे न खाइजो मुनाफिक पंहिंजी जान बचाए मवालीअ जी जान तो कुर्बान करी हाणे तोखे जरूर खाईंदासीं न अल्लाह के मंजो मुखे न खाओ मां माण्हू न आहियां बिलो अली ही छा आहे ओ बॉडी के बात तुंहिंजी मुंडी के वठी छॾी आ तूं भला सिर कटी के बात आशा हाँ मां सिर कटी के बात आया हाणे तूं हिते वेठो हुज त मां पंहिंजो वात खणी अचां ऐं तोखे खावां को भी ना आए घट के खां को भी ना आए घट के खां सब चढ़ियल हिते चोट थई मश्किरन जो गोठ थई मश्किरन जो गोठ थई हाय स्वीटार्ट मूं तोखे 1000 दफ़ा चयो आहे त रात जो मुंहिंजी वेझो न ईंदो कर मूंखे ग़लति न सम्झ मां तुंहिंजी बॉडी जो गार्ड आहियां आई मुंहिंजो फर्ज़ आहे त मां तोखे जरासीमनि खां बचायां हिकु चिचड़ तोखे चक पाए मारणु चाहे थो ऐं मां तोखे उन चिचड़ खां बचाइण थो चाहियां बेबी सो स्वीट बेबी जॾहिं मूं ते हमलो थिए तॾहिं मूंखे बचाइजां हाणे मां पंहिंजे घर में आहियां ऐं महफ़ूज़ आहियां परी लिसन टू मी तू महिरबानी करे हिते न सुम हिते मां सुम्हंदुसि मां तू अंदर वञी कमरे में सुम हाँ इएं छो नथो चई त तोखे मुंहिंजो बिस्तरो वणी वियो आहे बहाना रोज़ नवा बहाना करे भॻो थो अची बहानेबाज़ प्लीज ओके सो स्वीट अॼु बाबा बि घर न आहे इन करे मां तुंहिंजो चवणु कयां थी जे आईंदा अहिड़ी हरकत कई न त चक्को हाणे तुंहिंजो कन पटे वठंदीसांइ मुंहिंजो नालो थी फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी बेबी सॼो प्लाट पिणे जो आहे फरी तूं कन पटे खणी वञी या दिलि त मां तोखे ॾेई छॾी आहे
बाहि लॻई का दुश्मननि जे सिर खे निभागी चोरी कोमाला सुर कहिड़ा उथिया थी मुंहिंजी निंड फिटाए छॾियई। अम्मा वीचारो हवाली गिरफ़्तार थी वियो। खल जे तरे में वञी पवे। कहिड़ो तुंहिंजो चाचे जो पुटु आहे जो तुंहिंजे हियांव में हथ था पवनि। अम्मा मामा वलू भी जेल में आहे। बस करे वियो छोकिरी। इन वलूअ वरी कहिड़ियूं असां सां चङायूं कयूं जो अरमान थी करे पई। अड़े न्याणीअ जे पिटियल कॾहिं बि सर न थींदा आहिनि। मां हुनजी भेण आहियां, अबे जी थी न्याणी। मुंहिंजा पारा था कढ अथसि। इहो वलू सुख जो सार न खणंदो। असांजी त क़िस्मत ई फिटल आहे। अच्छो मथो थी वियो आहे, को बि शादी नथो करे। ऐं जेको वरी शादी करणु चाहे थो उते वरी तो जहिड़ियूं ज़ालिम कुराड़ियूं ईअं रस्तो रोकी बीठियूं आहिनि जीअं पुलिस एहतजाज करण वारनि जो रस्तो रोकींदी आहे। करे सुमीरा दिमाग़ फिरी वियो अथई। शादी 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 हिकिड़ियुनि पटका ॿधाइनि वरी हाणे हिन जो वारो आहे। चङियो आयो इहे पेकाणे तर ते मुड़ुस असली बस जेके त ताज था पाराइनि पिया। हिन उमिरि में एतिरो जल्दी निंड किथां ईंदी अम्मा? जवानी जा सन्हड़ा सन्हड़ा सूर सुम्हण ई नथा ॾियनि। हाणे निंड न आई न मूंखे। अहिड़ा दासा छॾे जो पाड़ो थी खिलायां सॼो। सुम्ही रहो, तोखे वरी मुंहिंजी कहिड़ी परवाह? अरे तोखे ख़बर नाहे त सेठियाणी सिर ॾींदी आहे सुर नाहे ॾींदी। पोइ बि मुड़े नथी पई। अध रात जो ॼाए धमाल खिलायां पाड़ो। अस्सलाम वालेकुम पंप साहब। वालेकुम अस्सलाम। भली करे आया। असां लाइ छा खणी आया? धनु धोबी अॼु बसा खे त पाण हली आया आहियो डीज़ल ते। वियो 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 त सही। वियो न बाबा, मश्करनि जो चीफ सरदार आहे धनु धोबी। हथे खाली कीअं ईंदो? एॾो बेशरम हरगिज़ न आहे। नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहे खरी। जेकॾहिं सुखड़ी पाखड़ी न बि वठी आयो हूंदो पोइ बि तुंहिंजे मथे ते शफ़क़त जो हथ रखी लख रुपए जो नोट तोखे ख़र्ची में ॾेई वेंदो। बाबा लख रुपए जो नोट नाहे थींदो। हिते आख़िरी नोट 50,000 जो हूंदो आहे। अच्छा सभा को गरीब मुल्क आहे ॿियो। डीज़ल जा विलायती पंप कुझु असांखे बि ॿुधंदव या पाण पिया भौंकंदव? न न हुकुम कयो। छा ॼण आया आहियो? मां त सवाल ई बणजी खाली झोली खणी तुंहिंजे दर ते पिनण आयो आहियां। माफ़ कर धनु धोबी, खुलियो नाहे। मूं वटि $100 जो ॿधो नोट आहे। पिनणो अथई त मस्जिद दर ते वञी वेह। मुला कुझु न कुझु ॾेई वेंदई डीज़ल ते। जेका शइ मां तोखां पिनण आयो आहियां उहो ॿिए कंहिं वटि बि कान्हे का। डीज़ल जी परमिट खपई छा? न फरी खपे। तुंहिंजी अधी फरीअ जो संग खपे। ताज डामण ॻाल्हाए। 2 बंगला 2 जियला गाॾियूं 3 करोड़ बैंक बैलेंस वठंदो साईं। जेकॾहिं कबूल अथई न धनु धोबी त विराए मिठाई डीज़ल ते। हा पंप साहब, मां तोखां हिन फाटे टोनीअ जे लाइ संग वठण आयो आहियां। तोखां तेल जा खूह वठण न आयो। बाबा पंप पंहिंजे फैसले ते नज़रसानी कयो। धनु धोबी पाण लाइ संग कोन थो घुरे। भरी पुट तूं ॿुधा, जिंदगी त तोखे गुज़ारणी आहे न, मूंखे न डीज़ल ते। टोनी रुगो PXR वठी ॾे न, तॾहिं बि क़बूल आहे। उहा त मूं वटि आहे। तोखे ॾिनी। त पोइ तूं बि मूंखे क़बूल आहे। टक्कर न कर भरी पुट डीज़ल ते। ओए विरायो मिठाई। बस मिठाई जा पैसा असांखे ॾेई छॾ। शादी जी तारीख़ न हिन ई किस्त में था तुंहिंजी शादी करायूं। तूं रुगो गाॾी काहे अचे असांजे दर ते बीहार डीज़ल ते त मां फरीअ खे सिंगारे थो कार में विहारियां। इहो कोन थींदो। मां फरीअ खे ॿिए कंहिंजो कोन थियण ॾींदुसि। मां टोनी टीट मकड़ीअ खे पंहिंजे हक़ ते धाड़ो कोन हणण ॾींदुसि। इहा शादी कोन थींदी। तुंहिंजे हक़ ते धाड़ो लॻी चुको आहे। अरे होॾां फरी कुंवार बड़ियो सेज ते तयार वेठी आहे ऐं मौलवी साहब निकाह पढ़ण लाइ तयार वेठो आहे।
मौलवी के चओ टोनी जो निकाह न जनाज़े पाण जी तैयारी करे छो त मूं जहिड़े बेकार माण्हूअ खे बि अॼु गैरत अची वई आहे। हलड़े बंदूक तुंहिंजो ठकाओ जेसी ताईं तूं हिते मासा त मुस्तफ़ा कुरैशी वारा पोज़ हणंदे न तेसी ताईं उहो टोनी तुआरे मुंहं ते ताओ घुमाए निकितो हलियो वे पोइ तूं काॾे न वञजांइ मां सां ई गॾु हली बली में जो भतु खाइजांइ पा तूं मां ई लिखाईंदुमि ॿियो वरी छा। मिठल मूंखे रोकजांइ न मां वञां थो। वञे त कोन थो रुगो हिते बीठो सुल्तान रहियो मुस्तफ़ा कुरैशी वारूं दाऊं थो करी। कीअं वञां मिठल कीअं वञां हे मुंहिंजो डंडो आहे का बंदूक न आहे हिन में कारतूस पवंदो ई न आहे। इहो तूं फिकुर ई न कर बंदूक ऐं कारतूस मूं वटि खोड़ पिया आहिनि मां थो ॾियां तूं रुगो टोनीअ खे वञी मारे आ वञ। तुंहिंजी बंदूक जो नाल टेड़ो आहे मां उनखे कीअं थो मारे सघां। बहाना न कर कादल थोड़ो सोच। अरे फरी तुंहिंजी फरी तुंहिंजो प्यार तुंहिंजो दिलदार तुंहिंजो मनठार तुंहिंजी अखियुनि जी विंदर वात जी खड़खड़ दंदनि जी चुरपुर चपनि जी माना अलाए छा जो छा। अरे उहा धारियुनि जी सेज ते वे सो बि टोनी कम करे दे कादल वारो कर पहली अॼु ई गैरत कर बाक़ाइदे गैरत कर हिकिड़ो ॾींहुं ई गैरत कर वञ फरीअ जी ज़िंदगी बचाए। बस मिठल बस हाणे गैरत गोॾनि खां थींदी जेल ते चढ़ी आई आहे। हाँ वञा थो। हलड़े बंदूक तुंहिंजा बसरे ठकाव माण्हू मोहबत में सफ़ा जल्दी बेवकूफ़ था बणिजी वञनि। खबरदार तू दे दो हिला दिया होशियार अंदर ठार ये शादी कौन थींदी साडा हक इथे रख। छो कोन दीदी टोनी को अधु मुड़ तय जा छो त टोनीअ जो अॼु मुंहिंजे हिन किननि हथनि सां मौत लिखियल आहे मरण लाइ तयार थी। मतलब धक्के अथई मूंखे धक लॻो थो त सूर थींदो आहे। फिकर न कर टोनी मां तोखे आहिस्ता 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 प्यार में गोली हणंदुसि तूं मरी बि वेंदे तोखे ख़बर बि कोन पवंदी। न कादल न खुदा जे वास्ते ही जुल्म न कजा जेकॾहिं तो टोनी खे मारे छॾियो त मां बि ख़ुदकुशी करे छॾींदसि। न फरीद मां तोखे ख़ुदकुशी कोन न करण ॾींदुसि मां तोखे पंहिंजे हिननि हथनि सां मारींदुसि। न कादर न पेर जल टोनी अॼु मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुमि साडा हक इते रख। छा थियो हां बेनज़ीर इनकम सपोर्ट वारनि पैसा बंदि करे छॾिया छा? न बाबा हमरा सफ़ा रतो रत थियो असली अस्पताल वञी पहुतो आहे। भित किरी बस या मोटरसाइकिल तो हमरा पाण किरी पियो? न बाबा फरीअ जी खट ते रात सुती पई हुई आयो जो टोनी हणी ॾाढा चोर भॼियो डीज़ल ते फरी बि अस्पताल में। कंहिंखे फरीअ खे डंडा हणी वियो? न रात खे। केरु टोनी? न टोनी न चोर। पानी पी सॼी बोतल पी वई। मस्करन जो गोट दे मस्करन जो हाणे टिका साह करण टिका हाणे ॿुधाए त फरीअ खे छा थियो आहे? कुछ भी न फरी बिल्कुल ठीक है। फरी सफ़ा चाप है? हाँ अल्लाह जो शुक्र है। अरे ओए केॾो लुड़ करे मुंहिंजो ब्लड प्रेशर हाई छो करे छॾियो अथई? थियो आहे न अचाए लुड़ कोन कयो तमे। अड़े त पोइ ॿुधाई छो नथो त छा थियो आहे? रात टोनी असांजे घर हुयो। इहा त मूंखे बि ख़बर आहे तूं हुनखे धीअ जो चौकीदार करे रखियो आहे। चौकीदार न बॉडीगार्ड। ॻाल्हि साॻी आहे तूं ॻाल्हि ॿुधाए। ॻाल्हि साॻी आहे त पोइ ॿुधाए छा कयां? इहो ॿुधाए त केरु विड़ियो आहे कंहिंसां विड़ियो आहे छो विड़ियो आहे केरु ज़ख़्मी आहे ऐं छो ज़ख़्मी आहे? इहा ख़बर मूंखे न आहे बाक़ी ज़ख़्मी टोनी आहे। हाँ टोनी ज़ख़्मी आहे? हाँ इहो ई त तोखे ॿुधाइण आयो हुयुसि।
त टोनी ॿाहिरि सुतो पियो हो, हिकिड़ो चोर आयो ऐं टोनी जे मगज़ में डंडा बड़काए हलियो हुयो ऐं टोनी हाणे अस्पताल में पियो आहे। उहो चोर केरु हो? उनखे तव्हां पकड़ियो छो कोन? असां को पुलिस वारा आहियूं छा जो चोर खे पकड़ियूं डीज़ल ते? चोर ख़बर नाहे केरु हुयो, बाक़ी उते पर्ची छॾी वियो आहे। पर्ची में लिखियल आहे खणो पंहिंजे भाउ खे रिलीअ में वेड़े। वारो कर त हलो अस्पताल। हले गुलड़ा खैर त आहे न? ॾिसे थी त ख़ैर काथे आहे मूंसां गॾु, मां अकेलो आहियां। पर तूं त इस्लामाबाद वियो है, जल्दी मोटी कीअं आहे? भला जहाज में वियो है छा? न मां पेट्रोल जी बोतल पी पाण खे हेठां बाहि ॾेई जहाज थी वयुसि। ओ मुंहिंजी चरी गुली, ॾिसी कोन थी ही मुहांडो जहाज जे चढ़ण जहिड़ो आहे? मुहांडो त तुंहिंजो मोचड़न जहिड़ो आहे, पर मूंखे इहो ॿुधा तोखे मोचड़ा हया केन? मत पूछो क्या हाल हुआ है सफर में दीवानों का, ये बात जंगल में हमको रुका पड़ी, हम इधर भाग के तुझे मथे में लगो। अरे मुआ, रेलगाड़ी में के बात करो आई? ओ गुली, मां रेलगाड़ी में न, गोडा गाड़ी में वियोसि, गोडा गाड़ी में। मुंहिंजो मतिलबु आहे मां पंधु वियोसि। पोइ पंधु छो वियो है? तोखे कहिड़ी ख़बर त इस्लामाबाद कहिड़े पासे आ? बस गुली, मूं सोचियो त 5000 किराए जा बचाया, इन करे खणी पंधु रवानो थियुसि। हलंदे रस्तो भुलिजी वियुसि ऐं वञी हिकु वीरान सुनसान टोटाणी जगह में वञी पहुतुसि। पोइ त गुली सोचुमि त हिते घड़ी सवा साहु पटिया, मां जो बा उते वेठुमि त उते जिननि खे पले वारे पुलाव जी खुशबू अची वई। पोइ त बसि जिननि अची पुलाव ते लामारो कयो। जिन उहो पुलाव बि खणी विया ऐं मूंखे ड्रोड़ाए अहिड़ो हशर कयूं जीअं पुलिस एहतिजाज कंदड़ मास्तरनि ते कंदी आहे। चङो हाणे आराम कर, थक लाए त मां तुझे लाइ मानी थी खणी अचां। जल्दी कर, बुख बि ॾाढी लॻी आहे, भॻो जो घणो आहियां। मार पई गे बात खे मुंहिंजो अची भत खाधे। ओ इश्क पैसन ते थींदो रुगो वा, मां गरीब आहियां। अस्सलाम वालेकुम अदालण। वालेकुम अस्सलाम घोबाटा घन चक्कर, दे खबर कीअं आयो अथई मुंहिंजे घर जो चक्कर? अदालू हवाले जी जुदाई मुंहिंजा लाही कढी छॾिया आहिनि। हा दा, जुदाई वॾी ख़राब शइ आहे, मूंखे बि चिलकणे जी जुदाई आहे। ओ मुंहिंजो मतिलबु आहे त ॾे हवालीअ जो हमरा जी ख़बर ई कान थी पवे। यार घोबाटा, तुंहिंजा त बाक़ी लाही निकिरी विया, पुट बि वयो ई त मिल्कियत बि। हा अदालण, तॾहिं त चवां थो मूंसां गॾु कराची हल या इस्लामाबाद, त हली हवालीअ खे ॻोल्हियूं। यार घोबाटा, बाबा मूं ज़िंदगीअ में न का इस्लामाबाद ॾिठी आहे न कराची। मुंहिंजी सुहिणी सलाह इहा अथई त तूं टोनी ऐं धनुअ खे वठी वञ। धनु ॾे बि वियो हुउसि, पर धनु कोन मिलियो। ख़बर पई आहे त राति चोर टोनीअ खे धक हणी अधु मुंहुं करे छॾे विया अथसि, सो धनु टोनीअ खे इलाज लाइ अस्पताल खणाए वियो आहे। इहो त ॾाढो सुठो थियो, न बुरो थियो। मुंहिंजो मतिलबु त चोर वञी चोरी कनि हा, टोनीअ खे धक न हणनि हा। अदा, इहे हवाल वई पंप खां पुछ, मां पाण परेशान आहियां यार। घोबाटा घन चक्कर, इहो कमु मां ज़ोर अथई बाबा। चङो दालण, पोइ कंहिं ॿिए खे थो वञी ॾिसां। घोबाटा वे बाबा, चांहि बाहि पी। महिरबानी कंहिं ॿिए वारे चांहि पीअंदासीं। ठीक है। घोबाटा, माण्हू महिमान अचे त चांहि ऐं खीर वठी अचे या पती, हुनखे वरी चांहियूं बि पीआयूं। ऑपरेशन कामयाब थी वियो। खैर मुबारकूं साईं। पर इहो ॿुधा पुट जा वया थी। मां सिजर जी ॻाल्हि नथो कयां, जाइल माण्हू, मां ऑपरेशन जी ॻाल्हि कयां पियो जट। धनु तोखे थो चवाई? न, मां तोखे चयो। का ॻाल्हि न आहे डॉक्टर साहब, टोनी ठीक थी वञे, असां सॼी ज़िंदगी अस्पताल में रहण लाइ तयार आहियूं। हाणे मरीज़ खे आईसीयू में शिफ्ट कयो वेंदो। डॉक्टर साहब, असां टोनीअ सां मिली सघूं था? तव्हां सिर्फ़ु टोनी खे परे खां ॾिसी सघो था। 3 ॾींहं टोनी आईसीयू में हूंदो।
सुणियूं सुणियूं दवाऊं ॾिसी सघूं था? सेठ धनु लॻे थो डॉक्टर मुंहिंजी बेइज़ती करे वियो डीज़ल ते। न न बेइज्जती थींदी आहे इज़त वारनि जी, तुंहिंजी कहिड़ी बेइज्जती थींदी? मुंहिंजे भाउ खे मोचड़ा हणी हणी बूथ केॾो सुजाए छॾियो अथऊंसि। अदा उथी, हीअ काओ चांहि पी, उथी त सीउ लही, उथी अदा। पुलिस 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 मारी थी, पुलिस पुलिस। चरिया कंहिंखे ख़बर नाहे त टोनीअ खे तो मारियो आहे, पर अहिड़ियूं इहे हरकतूं करे दुनिया खे न ॿुधाए त को टोनीअ खे तो मारियो आहे। ऐं अञा टोनी मोह नाहे, बची वियो आहे। हाँ अहिड़े नंढे मां बची वियो, वॾो को अनासो हुयो। निभाग अंधा, मां तोखे चयो त फरीअ खे मारिया, ऐं तो टोनीअ खे कीअं मारियो? अंधो हुए छा? बसि इहा ॻाल्हि न पुछ। मूं जॾहिं ॾिठो त फरी सुती पई आहे त मां हुनखे ठका ॾंडो करायो। इहा फरी न टोनी हुई, टोनी जेका फरीअ जा कपिड़ा पाए सुतो पियो। चवनि था त टोनी बची वियो आहे, पर अञा खतरे में आहे, केॾी महिल बि मरी सघे थो। पर इहा पुलिस खे अञा ख़बर नाहे पई त इहा सॼी कार्रवाई कंहिं कई आहे। अबी चाची मामी मासी भाॼाई सुघड़े बेली मूंखे बचाए। जेकॾहिं पुलिस खे ख़बर पइजी वई न त पुलिस ॾुखी जाइ ते एॾो मारींदी आहे जो तशरीफ़ वारी जाइ कमु करणु छॾे ॾींदी आहे। पी ऐं मुड़ुस थी मुड़ुस फाड़ी नथी। जॾहिं सचूं था लॻनि त मुड़ुस फिरी भाड़े थियण में देरी नथो करे। चङो हाणे जल्दी तयार थी, वारदात बि करणी आहे। उथ। कहिड़ी वारदात कंदी है? चरिया ठगीअ जी, ॿियो वरी कहिड़ी? भाॼाई मुंहिंजी सुहिणी सलाह मञ त इहा फरी आहे त मूंखे हिन सां परणाए छॾ। असांजो जोड़ वॾो मज़बूत थी वेंदो, वॾियूं वारदातूं कंदासीं। पहिरियों हीअ घटि त छॾ। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मश्करनि जो ॻोठ अथई।